हक़ीक़ी अफ़सोस इन शइ जो है जो असांजे ज़िले में इलाही मेहनती माण्हू आहिनि, चङा माण्हू आहिनि, कम वारा माण्हू आहिनि, पर पीपल्स पार्टी खे असांजे ज़िले में को बि माण्हू हितां इलेक्शन में बीहारण लाइ कोन फिटुनि तां लाहे वठी आया आहिनि त इलेक्शन अगुणो घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फकार मिर्ज़ा ऐं हसनैन मिर्ज़ा जो पंगरियो में हिकु वॾी रैली खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हि ॿोल, जिते हिननि जो चवणु हो त बलूचिस्तान ऐं सरहद सूबे में पैदा थियल सूरतहाल सबबि चूंडूं मुलतवी थियण जो इम्कान ज़रूरु आहे। जेकॾहिं चूंड मुलतवी थी त असां जहिड़नि मिस्किननि जा ख़र्च लुड़ी वेंदा। हिननि जो वधीक चवणु हो त ज़रदारी लीग माण्हुनि खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो, जीअं की पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 70% मक़ामी उम्मीदवार बि न मिलियो आहे, तॾहिं त थर मां अरबाब अमानुल्लाह खे मुंहिंजे मुक़ाबलत में आंदो आहे। इहो वाज़े रहे त पंगरियो में वॾी तइदाद में माण्हू शरीक थिया। डॉक्टर ज़ुल्फकार वाला बदी अचो बाबू आज पाकिस्तान की ॻाल्हि कई पर दुनिया में ये ज़ाती तजुर्बो इलाही दोस्तन के मदीने में मक्के में माण्हू मानियूं खारायूं छो तव्हां बदीन खाया। मोहम्मद हारून खटी मीडियाज़ा न्यूज़ HD पंगरियो। हिते मुंहिंजा ईमान वारा बहादुर सच्चा पीर साईं जा मुरीदो